बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु। क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़ारा अलियन फ़क़द ज़ारनी। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, अॼु असां पंहिंजे मौज़ू फ़ज़ीलत ज़ियारत अमीर अल मोमिनीन सां तव्हां सां मुख़ातब आहियूं ॿी निशस्त में। ऐं ही उहो इमाम आहे जेको कंहिं तारुफ़ जो मुहताज नाहे, जंहिंजी विलादत हुजे, शुजात हुजे, सखावत हुजे, इबादत हुजे, शहादत हुजे, इताअत हुजे या विलायत हुजे, अज़हर मिन शम्स आहे, जंहिंजे लाइ रसूल इस्लाम जो इरशाद थी रहियो आहे, अन नज़्रु इला वजहि अलियन इबादतुन। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे जी तरफ़ नज़र करण इबादत आहे। ज़िक्र अलियन इबादत, अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र करण भी इबादत आहे। हुब्बु अलियन इबादत, अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुहब्बत रखण दिल में इबादत आहे। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत जी फ़ज़ीलत में इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था, क़ाल सादिक़ु इन अब्वाब समाई लतुफ़्तहु। तहक़ीक़ आसमान जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि इंद दुआ ज़ाइर ले अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम। जॾहिं हिकु शख़्स इमाम अली अमीर अल मोमिनीन जी ज़ियारत ते अचे ऐं अची करे दुआ करे त आसमान जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। फला तकुन इंदल ख़ैरि नुवामा। इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त तव्हांखे घुर्जे, तव्हांजे लाइ ज़रूरी आहे त तव्हां ज़ियारत खां गिफ़लत न कयो। हिकु ॿी रिवायत में इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था, क़ाल सादिक़ु इन इला जानिबिल कूफ़ा क़बरन मा अताहु मकरूबुन क़त्तु फसल्ला इंदहु रकअतैन औ अर्बअ रकअतिन इल्ला नफ़सल्लाहु अन्हु कुर्बतहु व क़ज़ा हाजतहु। इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, तहक़ीक़ कूफ़े जी तरफ़ हिकु क़बर आहे, यानी इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़बर आहे। ऐं जेको बि हाजतमंद अची करे मौला जी क़बर ते अची करे, मौला जे पाक रोज़े ते अची करे 2 रकातूं नमाज़ पढ़े या 4 रकातूं नमाज़ पढ़े त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी परेशानी खे ख़त्म करे छॾींदो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी हाजत रवाई करे छॾींदो। इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ज़ियारत जी फ़ज़ीलत में, सफ़वान जमाल खे, या सफ़वान मन ज़ार अमीर अल मोमिनीन बिहाज़िहि ज़ियारा व सल्ला बिहाज़िहि सलात रजा इला अहलिहि मग़फ़ूरन ज़ंबुहु। या सफ़वान, जेको भी शख़्स इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत जे लाइ अचे ऐं ज़ियारत नामे सां ऐं मौला जी जेका निमाज़ आहे उन सां अगरि कोई शख़्स ज़ियारत भी करे ऐं निमाज़ भी पढ़े ऐं पंहिंजे वतन या पंहिंजे अहल जी तरफ़ वापसि अचे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो। व मशकूरन सायहु व युक्तब लहू सवाब कुल मन ज़ारहु मिनल मलाइका। ऐं अल्लाह साईं उन जी कोशिश ऐं उन जे लाइ सवाब लिखंदो, एतिरो सवाब लिखंदो जेतिरा मलाइक इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कनि था। रावी चवे थो, कुल तो सवाब कुल मन यज़ूरहु मिनल मलाइका। मूं इमाम अलैहिस्सलाम खां सवाल कयो, मौला ॿुधायो केतिरा जेके मलाइक इमाम जी ज़ियारत जे लाइ अचनि था। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, यज़ूरुहु फी कुल्ल लैलतिन 70 क़बीला। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत में 70 क़बीला मलाइकनि जा अची करे ज़ियारत कनि था। वरी रावी चवे थो, कुल तो कम मिन क़बीला। मूं सवाल कयो, मौला हर मलाइकनि जे गिरोह में, क़बीले में केतिरा केतिरा
मलाइक हूंदा आहिनि। इमाम फरमाइनि था मिअतो अल्फिन यानी 1,00,000 मलाइक अची करे इमाम जी ज़ियारत कनि था। ऐं जेको बि शख़्स इमाम जी ज़ियारत कंदो 1,00,000 मलाइकनि जे अजर जेतिरो उनखे सवाबु मिलंदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।